बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सखीअ खां शूम भलो जो तुर्त ॾे जवाबु। दोस्तो, फितरत जी ॻाल्हि आहे त जेकॾहिं इंसानु नादीन जी मिसाल थी वञे जेके गर्मियुनि में मुसाफ़िरनि खे फ़ी सबीलिल्लाह थधो पाणी मुहैया कनि थियूं, त माशरे में गर्मी ऐं तपिश जा मारियल माण्हू पंहिंजी उञ उझाइण लाइ उन्हनि नादीन जे वेझो ईंदा। नादीन जा ॿ क़िस्म थींदा आहिनि। अॼु माण्हू सूफ़िया इकरामनि जी मज़ारनि ऐं उन जी तालीमात जे बारे में सवाल कंदा आहिनि। दोस्तो, उहे असल में हिकु अहिड़ी थधाण पहुचाइण वारियूं हस्तियूं हुयूं जेके पंहिंजे माशरे जे चौधारी तंग ऐं परेशान माण्हुनि खे चङी रीति ॼाणे सुञाणे उन्हनि खे भटकण खां ऐं माशरती ख़ुदकुशीअ खां रोकींदा हुआ ऐं इंसानी हुकूक ॿुधाए करे उन्हनि खे उहा तरबियत ॾींदा हुआ त वक़्तु गुज़री वेंदो आहे पर फ़िक्र ऐं फ़लसफ़ो हमेशह क़ाइमु रहंदो आहे। अहिड़ी तरह उहे माण्हू ॼटाणा ख़्यालात, तसवुर ऐं नक़ली दुनियावी ॻाल्हियुनि खां परे रहण जो सलीक़ो सिखी वठंदा हुआ। यकीनन उहे रस्ता उन्हनि खे पंहिंजे उस्ताद जी तालीमात खां मिलंदा हुआ। उहे शख़्सियात पंहिंजे मुर्शिद जे वञण खां पोइ जानशीन जे चकरनि खे छॾे करे फ़क़ति ख़ालिक़ हक़ीक़ी पंहिंजे मालिक खे रिझाइण लाइ, उन्हनि खे राज़ी करण लाइ उन्हनि जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीमात सां माण्हुनि खे नवाज़ींदा हुआ। का बि दुनियावी लालच न रखंदा हुआ त अॼु बि दुनिया उन्हनि खे क़द्र जी निगाह सां ॾिसंदी आहे। उहे लाल शाहबाज़ कलंदर रहमतुल्लाह अलैह हुजनि या गौस बाहुद्दीन ज़करिया मुल्तानी हुजनि, दाता गंज बख्श रहमतुल्लाह अलैह हुजनि या ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती रहमतुल्लाह अलैह। उन्हनि खां पोइ बि सुठा माण्हू ईंदा रहिया आहिनि। हीउ सिलसिलो क़यामत ताईं जारी रहंदो। अहिड़ियूं नादियूं हमेशह सरगर्म रहंदियूं। सिर्फ़ु असांखे उहो ॾिसणो आहे त किथे उहे नादियूं असांजे घर जूं मशीनियूं या फ्रिज वग़ैरह त न थी वियूं आहिनि जेके सिर्फ़ु पंहिंजे ख़ानदान ताईं या पंहिंजो पाण ताईं महदूद थी वियूं हुजनि ऐं उन्हनि ज़रिए माश लाइ फ़ी गिलास 50 रुपयनि जो ॾियण खां शुरू कोन थी करे छॾियो। उहे नादियूं किथे जाली तौर ते कुतुब त न पियूं अचनि। जेकॾहिं ईअं महसूसु थिए त सम्झी वठो उन्हनि में उन्हनि बुज़ुर्ग हस्तियुनि जो को क़सूर न आहे। उहे त वैदानियत ऐं रसालत ते यकीन रखण वारा माण्हू हुआ। उन्हनि कॾहिं आजिज़ीअ खे न छॾियो, न ई पंहिंजे पाण खे ख़ुदा तस्लीम करायो। सिर्फ़ु ख़ुदा वाहिद जी रस्ते ते माण्हुनि खे हलायो। उन जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीमात जी दवत सां बसि सोचो, अहिड़ी नादीन जी तलाश करियो। तव्हां कॾहिं बि माशरती मुश्किलातुनि में अची करे ख़ुदकुशियूं कोन कंदा इंशाअल्लाह ताला। दोस्तो, माशरे में अहिड़ा किरदार तव्हांखे हर फील्ड में मिलंदा जेके पाण त कॾहिं बि सुठो नथा करे सघनि ऐं रगो हर हिक ते तनक़ीद करणु सिखी अथनि। पंहिंजो पेट ऐं रोज़गार अज़ीज़ अथनि। जेकॾहिं तव्हांखे अहिड़ा ठग, अहिड़ा जाहिल राह हलंदे गॾिजी पवनि जेके पाण खे वॾा सखी ॼाणाइनि त दोस्तो, उन्हनि खे तुर्त जवाबु ॾींदे मुठियूं भीड़े भॼो।